हालात ही मलक रियाज चटनी या पुट प्यारा कीअं पे गुज़रे ज़िंदगी मां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर असगर खोसो हिकु वांदे माण्हू जी ज़िंदगी में सिर्फ़ ॿ ई कम रहिजी वेंदा आहिनि, या तो हथ हलाईंदो या तो फेसबुक हलाईंदो। एफबी ते स्क्रॉलिंग दौरान कंहिं न कंहिं ॾींहुं बिलाल महसर जी पोस्ट साम्हूं ईंदी आहे, जंहिंमें पंहिंजे फोटू ते कैप्शन में हैशटैग सिंधी हणी पाण खे सिंधी हुजण जो सबूत ॾींदे नज़र ईंदो आहे। भले उहा पंहिंजी उघाड़ी तस्वीर छो न हुजे, पर यार दिस टाइम आई गॉट शॉक्ड जो मां कैप्शन में हैशटैग सिंधी न ॾिठो। फर्स्ट मूंखे ॾुख थियो त छा हाणे बिलाल महसर सिंधी नाहे रहियो? छा हाणे बिलाल सिंधी गाननि जो खानो ख़राब न कंदो? छा थींदो हाणे सिंधी एस्थेटिक ग्रुप जो? छा हाणे बिलाल छोकिरियुनि जो क्रश हूंदो? छा हाणे सिंध कार्ड यूज़ कंदो? छा हाणे सिंधियुनि जे नाले ते व्यूज़ वठंदो? छा हाणे असां इज़िली बिलाल महसर खे चई सघूं था तो टैलेंट नाहे? छा हाणे असांखे इहे कमेंट्स ॿुधण में ईंदियूं त जहिड़ो भाउ पंहिंजो भाउ आहे? पर इहे सभु सवाल हिकु साइड ते, पर जॾहिं मुंहिंजी नज़र पोस्ट जे फोटू में वई, यार तोखे मां झलियो आहे न, एडिटिंग सही सां कंदो करे HDR फोटू हणीसि, इहो न हणीसि। तो मूंखे लॻो का इंडियन मूवी अची रही आहे कंहिं मुस्लमान जी ज़िंदगी ते, छो त यार सिंधी त कंहिं बि एंगल सां नथो लॻे। पोस्टर जी गहराई में वियुमि त मूंखे उन जे अंदरि सिंध जा वेरी लिखियल नज़र आयो। लफ़्ज़ सिंध ॿुधी त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त नेठ भाऊ वारनि कुझु न्यू कयो आहे। बट वेन आई सर्च विद सिंध जा वेरी त मूंखे मंज़ूर सखीरान जो हिकु सॉन्ग मिलियो। प्ले कयो त उन में इहे ई ॿोल हुया। मुझे सिंध जा वेरी तो देखो न जो हिसाबा मुझे सिंध के तो तोड़ी वो ख़बर पइजी वई त हिन गाने खे रीमेक कंदो। भला ॿियो छा ईंदो त पुराणे गाननि जो रीमेक ई त कंदो आहे। रीमेक करण त ठीकु आहे, पर यार पोस्टर सिधो सो ज़राब करण शाहरुख खान जी रेस फिल्म मां कुझु त न्यू कोन्हे हिन में यार मूंखे लॻे तो बिलाल जे आर्ट डायरेक्टर इंडियन मूवी गुलाम मुस्तफा ॾिसी पोइ इन जी ड्रेसिंग कई आहे। अगर एडिट करे टोपी ऐं रुमाल एड कजेसि त उन फिल्म जो नाना पाटीकर लॻंदो। व्हेन इट्स कम टू सिंगिंग, बिलाल महसर हैज गुड लुक्स, छो जो यार हिनखे सिंगिंग खां सिवा सुर खां सिवा ॿियो हर शइ मौजूदु आहे। अगर कंहिं तव्हां छोकिरी खां पुछा कंदो जेको ईअं ई चवंदी त बिलाल महसर सुहिणो आहे, इन करे असांखे वणंदो आहे। त यार जॾहिं मां बत्ती खणी सफ़ा पोस्ट जी गिरह में वियुमि त बिलाल महसर जो हिकु कमेंट्स नज़र आयो जंहिंमें लिखियल हो, सिंध जा वेरी असांजा वॾेरा आहिनि जेके स्कूल हॉस्पिटल जा पैसा खाई विया आहिनि, ग़रीब माण्हू खे कुझु न मिलियो। ही सॉन्ग उन्हनि जे लाइ ही आहे त पंहिंजो हक़ कीअं वठिबो। हा यार चए त सच तो, ग़रीब भई जेके बि हारी आहिनि उहे हिन गाने जे इंतज़ार में आहिनि त बिलाल महसर गानो रिलीज़ करे त असांखे पंहिंजो हक़ मिले। माना कुझु बि बिलाल जी सिंगिंग में एतिरी गिरिप आहे जेतिरी अमजद जी घर में इज़त, मतलब ज़ीरो। बिलाल जी सिंगिंग में एतिरी गिरिप आहे जेतिरी यासिर मलुकान जी फेसबुक कमेंट सेक्शन में इज़त, माना ज़ीरो। बिलाल जी सिंगिंग में एतिरी गिरिप आहे जेतिरी सिंधी यूनिवर्सिटी में डिग्री वठण खां पोइ जॉब जो आसरो, माना ज़ीरो। बिलाल महसर में ऐं बैटमैन में को फर्क ना है। बिलाल महसर में को टैलेंट ना है ऐं बैटमैन खे का सुपर पावर ना है। बैटमैन अमीर आहे, बिलाल सुहिणो आहे। मैशअप सॉन्ग अचे तो जो असां जेके ओल्ड सेरानो के नए स्टाइल में खणी था ऐं आएगा छा जाएगा ऐं हर शादी जो सॉन्ग हलंदो ऐं इंशाल्लाह भितू टाटू लीक थी वेंदो ऐं ट्रांसफर में धमा कंदा ऐं घोट पण बाविदा से लाडा चोदा वेंदा। यार सब गाल पासे ते इहो हमरा एडो खुशी छो तो थे यार। इन वीडियो में जेके चार बिठा आहिनि, अगर इन्हनि जा टैलेंट ॾिसजनि त सेम ई आहिनि। असगर खोसे जो इहो टैलेंट आहे हिन खे उर्दू न ईंदी, बिलाल खे सिंगिंग न ईंदी, आबिद ब्रॉय खे न रैप ईंदी आहे न सिंधी ईंदी आहे। ऐं इन भाऊ खां टैलेंट पुछिबो त इहो चवंदो बिलाल जो दोस्त आहे। यार इन जे गाने जे मेडी हयाती वारे खे मां को बि कमेंट्स न ॾींदुमि, छो त यार मेडी हयाती ट्राजो सॉन्ग तक़रीबन साॻियो ई आहे। बिलाल महसर सां गॾु जेके ॿ आहिनि उन्हनि जो को कॉन्ट्रीब्यूशन मेडी हयाती में आहे कोन, ट्राजो में मुंहिंजो को कॉन्ट्रीब्यूशन आहे कोन। छो आयासीं असां पोइ? यार उमेद आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी, अगरि नाहे बि वणी त बि सब्सक्राइब कयो, छो त यार फ्री आहे, तव्हांजो कुझु नथो वञे, असांखे हेल्प मिलंदी, सपोर्ट मिलंदी। ऐं लाइक कयो, शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़, मिलूं था हिकु ॿी वीडियो में।